अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में असां सिखंदासीं कि दोस्त मैसेज करे इहो पुछो आहे ऐं सिंधी नालनि वारो लोगो हेल्डर चलता हुआ मुख्तलिफ स्टाइल में कैसे बनाया जाता है। त उन लाइ असां सभ खां पहिरीं असांखे वञणो पवंदो एडोब ते। एडोब फोटोशॉप में तव्हां पंहिंजा उहे 4 फोटो ठाहियो जेके तव्हां लोगो ते रखणु चाहियो था। जीअं कशिश जो ये कशिश टीवी जो लोगो हूंदो आहे, धरती टीवी जो लोगो आहे। मुख़्तलिफ़ स्टाइल में जेके लोगो हलनि था उहे कीअं ठाहिजनि। त सभ खां पहिरीं उहे 4 ऑब्जेक्ट तव्हां क्रिएट कयो एडोब ते। यादि रहे एडोब ते उन्हनि जो फॉर्मेट JPEG हुजे, PNG फॉर्मेट या ॿिए के फॉर्मेट में न हुजनि। दोस्तों, तव्हांजो टाइम बचाइण जे लाइ हिन वीडियो खे तमामु ज़्यादा स्पीड में ठाहियो वियो आहे। दोस्तों, मूं 4 फोटो तैयार करे वरिता आहिनि। हाणे असां खोलींदासीं कोरियल मोशन स्टूडियो 3D। जी दोस्तों, कोरियल मोशन स्टूडियो 3D के ओपन कंदासीं। ऐं सभ खां पहिरीं हिन जो इंटरफेस आहे कि हेठि अची हिते तव्हां क्यूब ते क्लिक करे क्यूब तयारु थी वियो। हिते अची तव्हां क्यूब ते क्लिक कयो, ही क्यूब तैयार थी चुको आहे। हाणे टाइम लाइन ते खणी अचो। हिन जी साइज़ थोड़ी ज़्यादा रखण जे लाइ हितां तव्हां माउस सां बि हिन जी साइज़ वधाए सघो था, पर आउं हुन जी साइज़ 250 बाय 250 ई रखंदुसि। ही असांजो क्यूब तैयार थी चुको आहे। हाणे हथ जे आइकन सां तव्हां हिनखे हेठि मथे हिन पासे हुन पासे करे सघो था। ऐं पासे में ॿियो आइकन आहे, हुन सां तव्हां हिनखे रोटेट करे सघो था। उनखां अलावा टियों ऑप्शन आहे जंहिंसां हुनखे तव्हां रीसाइज़ करे सघो था। असां कलर ते ईंदासीं ऐं हाणे हिन जो कलर रेड रखंदासीं, ॻाढ़ो। तव्हां ॾिसो पिया ॿिए नंबर ते T जे आइकन खां हेठि जेको आइकन आहे तव्हां ॾिसो पिया, क्लिक कयो। हितां तव्हां सिंपल ई फोटो रखी सघो था हिन ते। जीअं वो फोटो फिरंदो रहंदो, पर वो 3D न हूंदो। यादि रहे हितां तव्हां वीडियो, फोटो या लिखत कुझु बि रखी सघो था, पर असां 3D रखणु चाहियूं था। हुन लाइ हिते क्लिक कंदासीं ऐं हिते पंहिंजो फोटो खणंदासीं JPEG फॉर्मेट में। तो तव्हां हेठि हिकु फॉर्मेट ॿुधाए पियो फर्स्ट के हिनखे रीसाइज़ करण जी ज़रूरत न आहे। सही आहे इहो। या ॻाढ़े कलर में अची वियो। पहिरीं हिन जो असां कलर चेंज कंदासीं। कलर चेंज करण जे लाइ को बि सॉफ्टवेयर एतिरो ॾुखियो न आहे हूंदो जेतिरो असां हुनखे सम्झंदा आहियूं। बसि असां हुनखे हलाए कोन सघंदा आहियूं। असां में एतमाद न आहे। असल में कॉन्फिडेंस जे का बि शइ ॾुखी न आहे। तव्हां सॉफ्टवेयर खे इस्तेमालु कयो, तव्हांखे इस्तेमालु करणु न पियो अचे, तव्हां हुनखे वधीक तव्हां सिखी वेंदव। हिकिड़े ॾींहुं तव्हां हुनजा मास्टर थी वेंदव। पर एतमाद, हिमत न हारियो। न पियो ठहे को मसइलो न आहे, बार बार हुनखे ट्राई कंदा रहो, कोशिशि कंदा रहो। यादि रहे कोशिश ही कामयाबी जी कुंजी आहे। जी हिकिड़ो ऑब्जेक्ट मूं तैयार कयो आहे। हाणे असां हिनखे रोटेट करे ॾिसंदासीं जो काफ़ी सुठो बीठो आहे। हिकिड़ो त इहो हथ सां बीह कोन थी सघे पूरी तरीक़े सां, ॾुखियो आहे। हाणे असां उन ई ऑब्जेक्ट खे सिलेक्ट कंदासीं जेके असांखे वेझो करिणो आहे। त ऑब्जेक्ट आहे थोरो वेझो कंदासीं। ॾिसो जीअं तव्हां क्लिक कंदो वेंदो। वेझो थींदो
थींदो वञे। ही बिल्कुल मुझे बराबर बीठो। हाणे असां उन ही तरह जो ॿियो फोटो खणंदासीं ग्रुप। ॿियो फोटो खणण जे लाइ साॻियो तरीक़ो ते क्लिक कंदासीं। हाणे हिते क्लिक कयो ऐं सेकंड त निकल कोन्हे सही। बहरहाल के हाणे हिनखे थी वियो साम्हूं। उन तरीक़े सां हिनखे मथे आणणो आहे ऐं उहो बि साॻियो तरीक़ो। मथे आणण जो को ॿियो ऑप्शन न आहे, ॿियो ज़रियो न आहे, इहो ई ज़रियो आहे हिनखे मथे करण जो। ज़्यादा थींदो वञे। जी दोस्तों, ही क्यूब मूं बनाए वरितो आहे। हाणे असां हिनखे ॿियो सॉफ्टवेयर असां इस्तेमालु कंदासीं। तव्हां कहिड़ो बि सॉफ्टवेयर इस्तेमालु करे सघो था, को वीडियो एडिटर हुजे। बहरहाल आउं एडोब प्रीमियर प्रो इस्तेमालु कंदो आहियां, पर हुन खां पहिरीं तव्हांखे प्ले करे ॾिसूं था तो प्ले किए। वाह दोस्तों, ये तो ज़बरदस्त। असां खोलींदासीं एडोब प्रीमियर प्रो। हुनमें खुली चुको आहे कि असां नओं प्रोजेक्ट ठाहींदासीं ऐं नए प्रोजेक्ट खणंदासीं। मीडिया खणण खां बाद जी दोस्तों, मीडिया खणी चुको आहियां। एक वीडियो मूंखे टाइमलाइन ते रखियो आहे ऐं उन वीडियो जे बराबर में हुतां हिते रखंदुसि हिन लोगो खे। ॾिसां विच ते इहो लोगो अची चुको आहे। में वञिणो पवंदो ऐं हुतां खां तव्हां रीसाइज़ खणी हिनखे साइज़ करे सघो था। तो हिनखे कॉपी करे अचाऊं। दोस्तों, हुनखे सॼी टाइम लाइन में लॻाए चुको आहियां तव्हांखे ॾेखारण जे बिना, टाइम जो ध्यान न कंदे। ही तयारु थी चुको आहे। हाणे तव्हां वीडियो प्ले कयो, ॾिसो कहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ सां इहो हली रहियो आहे। एक्सपोर्ट करण खां पोइ ई ॾिसो, वाह 3D लगे तो। दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। वधीक अहिड़ियुनि बहितरीन वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा, जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे मां थोरो सिखिया हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजनि प्यारनि सां ज़रूर शेयर कंदा। को बि सवाल हुजे कमेंट्स में ज़रूर कयो। अञा त हुन खां वधीक बहितरीन वीडियो में ॾिसी ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह वाई।